नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। वहाँ के ठारू शाह खबर लाऊं ठारू शाह शहर के लेडी हेल्थ वर्कर जो गुज़िरियल 70 महीननि खां पगार न मिलण खिलाफ़ रुकैया सोलंकी, साजिदा, फरज़ाना, रहमत ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो। इन मौक़े ते लेडी हेल्थ वर्कर स्टाफ नाडो दाईंदे चयो त गुज़िरियल 7 महीननि खां असां जूं पगारूं न थियूं आहिनि ऐं असां जूं आईडियूं ब्लॉक आहिनि, जंहिं सबबि असां ऐं असांजा घर भाती फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। हिननि चयो त हर महीने जी पहिरीं तारीख़ ते असांखे सुपरवाइज़र खां आसरो मिले थो त अवां जूं पगारूं बैंक में अची वियूं आहिनि, पर जॾहिं असां पगार वठण लाइ बैंक जो रुख कयूं था त उते असांजी आईडी ब्लॉक रहे थी। हिननि चयो त सुपरवाइज़र गुलाम सकीना अब्बासी असांखे ब्लैकमेल करे फी लेडीज़ हेल्थ वर्कर खां 22,000 रिश्वत वठी आहे, जेको सरासर ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी आहे। हिननि चयो त ॾींहुं राति असां पंहिंजो कमु पूरी ईमानदारी ऐं सचाई सां सरअंजाम ॾींदियूं आहियूं, उन बावजूद बि असांखे पगारुनि लाइ दरबदर कयो पियो वञे। हिननि चिटा ॾींदे चयो त अगरि असां जूं पगारूं 20 अप्रैल ताईं बहाल न थियूं त 22 अप्रैल खां पोलियो मुहिम जो बाइकाट कयो वेंदो। जॾहिं त सुपरवाइज़र गुलाम सकीना अब्बासी राब्तो करण ते ॿुधायो त लेडी हेल्थ वर्कर्स खां मूं 22,000 न 15,000 वरिता आहिनि। मूं पाण बि पंहिंजे ब्लॉक आईडी खोलाइण लाइ 15,000 ख़ुदि भरिया आहिनि, जेके पैसा मूं डायरेक्टर अब्दुल हमीद अंसारी खे ॾिना आहिनि। जॾहिं त अब्दुल हमीद अंसारी राब्तो करण ते ॿुधायो त मूं कंहिं खां बि पैसा न वरिता आहिनि ऐं उहे सभु बेबुनियाद इल्ज़ाम हणनि पिया। हिननि चयो त मुंहिंजी ज़ाती कोशिशि आहे त लेडी हेल्थ वर्कर्स जूं पगारूं जल्द बहाल थियनि, जंहिंजी समरी मूं सेक्रेटरी सिहत ॾे मोकिली आहे ऐं ईंदड़ महीने लेडी हेल्थ वर्कर्स जूं पगारूं बहाल थी वेंदियूं। पैसा वरिता आहिनि उन्हनि खां 20,000 रुपया घणा वरिता आहिनि? तव्हां हिकिड़ी छोकिरी घणा वरिता आहिनि तव्हां? 15,000। हा भला उन ॻाल्हि त साॻी थी वई। काफ़ी हिन जी रुपया 16 त हिक पाई बि कोन ॾिनी न। उहो ठीकु आहे, पर मक़सदु आहे त तव्हां हिन वक़्तु जिन छोकिरनि खां पैसा वठंदा उन लाइ सही ॻाल्हि आहे जी। मां असांजो तव्हां थोरो दोस्त एलिगेशन आहे साईं, हिकिड़ो मिंट असां इहो था चऊं था जो एलिगेशन आहे त असां खां एरिया इंचार्ज गुलाम सकीना पैसा वठी करे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर खे ॾिना आहिनि। डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर पाण ई आयो, उन पाण हिन सां ॻाल्हि ॿोल थी, हिन बि डीएचओ सां डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर सां इहा ॻाल्हि ॿोल थी आहे आईडी जे बारे में। हू चवनि था पहिरीं तारीख़ ताईं हिननि जी पगार अकाउंट में अची वेंदी, ऐं बि हिन सां गॾु आहिनि। मुंहिंजी बि सैलरी न थी आहे, मुंहिंजी बि आईडी न खुली। तव्हां बि पैसा भरायो 15,000? हा, ऐं मथां खां उन जो ट्रेजरी वारा हुननि पैसा वठा। तव्हां कोऑर्डिनेटर सां ॻाल्हायो, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर सां? उन जो छा चवणु? उन बि इहो ई चए त बाबा पहिरीं तारीख़ ताईं तव्हांजी तनख़्वाह अची वेंदी, आईडी खुली वई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।